दादू रिपोर्ट वासिफ आज़ाद सूमरो। दादू ए सेक्शन थाणे जे हद में गुलजार कॉलोनी जे रहवासिन हाजी खान पौड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो आहे त मूंखे माइट जवाबदारनि अब्दुल्ला पौड़ पुट नवाब पौड़ ऐं जानी पौड़ खे मारण लाइ मौतमार धमकियूं ॾियनि था। मां ADNC दादू ए सेक्शन थाणे ते दाख़िल कराई आहे, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न पई करे। हिन IG सिंध दादू SSP डॉक्टर समीउल्लाह सूमरो खां मुतालबो कयो आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे तहफ़्फ़ुज़ फराहम करे इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में दादू SSP ऑफिस अॻियां मासूम ॿारनि समेत बुख हड़ताल कंदसि, जंहिंजो ज़िम्मेवार दादू पुलिस हूंदी। छा नालो आहे? छा मुतालबो आहे? छा मसइलो आहे? असांजी मशीरी लॻी पई आहे सही। नवाब जानी वारनि सां मुंहिंजो पुटु पिस्टल खणी वठे थो मुंहिंजे मारण लाइ। पोइ पीउ ऐं चाचो हिलप था कनि। SSP दादू खे मां अपील थो कयां मूंखां इंसाफ़ थियो। उहो जिते ॾिसनि था उते मुंहिंजे मारण लाइ वधीक माण्हू गॾु कनि। किथे बि मूंखे मारे सघे थो। दादू SSP खे मुंहिंजो मुतालबो आहे इंसाफ़।